रखूं। ॿुधाई आज दुकान खुली आहे कि न? तो या तो पघार वधायो या वरी गोद वठो पाण। भाभी मां हिकिड़ी छोकिरी खे पसंदि कंदो आहियां। छा? भाग मुंहिंजो सुठो कुछ कामयाबी मिली या न? जल्दी कब शैतान जो थींदो। जन्म जन्म जो अज खां कि प्यार करण हेॾो आसान ॻाल्हि न आहे। शंकर जो रंग ढंग मूंखे कुछ समझ नथो अचे। शंकर सेठ पागल थी वियो आहे। शंकर सेठ पागल थी वियो आहे? त लॻे थो सेठ डमीअ में जान विझी करे ई साह पटींदो। शल याद। हाणे हिकु कमु कर कि शंकर जी शादी खणी कराए। इहो आख़िरी फ़र्ज़ु मूंखे पूरो करणु ॾे। हिकु पासे पीउ जो धर्म आहे त ॿिए पासे भाउ जो फर्ज़। कंहिंखे चूंडिया? भाई तुंहिंजो लाइ रिश्तो पियो हले, फोटो ॾिसे। भैया भाभी एतिरो ओचितो ई डिसीजन। हेलो कामिनी। रॉन्ग नंबर। अज शादी मुंहिंजे शंकर जी, अज शादी मुंहिंजे शंकर जी, मुंहिंजे भाउ जी, मुंहिंजे पुटड़े जी, अज शादी। ॾाढी ख़ुशी आहे जो तो मुंहिंजी आख़िरी इच्छा पूरी कई। अलाए कहिड़नि जन्मनि जो असांजो सुठो कर्म हूंदो जो असांखे तव्हांजी शेवा करण जो मौक़ो मिलियो आहे। शल याद रखूं। नंढा हमेशा वॾनि जो फ़ाइदो वठंदा आहिनि, पर फ़ाइदे जे पुठियां लिखियल नुक़सान खे न ॾिसी सघंदा आहिनि। उन्हनि खे रस्मी तौर सां यादि न करे, उन्हनि खे दिलि सां यादि कयूं। सच? अरे ॿुध त सही, मां ॾाढो ख़ुशि आहियां, ॾाढो ख़ुशि आहियां। पर कुछ ॿुधायो त सही। बाबा याद रखूं। शल याद रखूं।